नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जनवरी दौरान पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट (PDM) जी तहरीक ख़त्म थी वेंदी, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। रिपोर्ट मूजिबि फवाद चौधरी पंहिंजे हिक बयान में चयो आहे त अपोज़िशन जी तहरीक डिघे अरसे ताईं नथी हली सघे। अपोज़िशन पार्टियुनि में पंहिंजे ई अंदरि ॾार पवण शुरू थी वेंदा। हिन चयो त मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी ऐं मौलाना फज़लुर रहमान अवाम जे साम्हूं बेनकाब थी रहिया आहिनि। अपोज़िशन वज़ीर आज़म ख़ान खे घर छा मोकिलींदी, पर उन जी पूरी क़यादत पाण ई घर हली वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त जीअं जीअं अपोज़िशन जा बयान कमज़ोर थींदा पिया वञनि, उन सां गॾु ई उन जा गॾियल इख़्तिलाफ़ बि वधंदा पिया वञनि। नवाज़ शरीफ़ जनवरी ताईं मुल्क वापस अचण खां पोइ तहरीक ख़त्म थी वेंदी। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।